हलंदड़ साल मार्च महीने में सेनेट में रिटायर सेनेटरन की जाइ ते नवा सेनेटर चूंडिया वींदा, जंहिं लाइ बलोचिस्तान में भी सरगर्मियों जोर वठी वयूं आहिनि। बलोचिस्तान में 12 सेनेटर रिटायर थी रहा आहिनि, जिन में सब खां वधीक अंग पीपुल्स पार्टी जो आहे, जंहिंजा 3 सेनेटर सुरैया अमीरुद्दीन, यूसुफ बादेनी ऐं डिप्टी चेयरमैन सेनेट साबिर बलोच रिटायर थी रहा आहिनि। उन खां सवाइ JUI जे टिकट ते चूंडियल अक़लियती सेनेटर हेमंत दास ऐं मौलाना अब्दुल गफूर हैदरी, जॾहिं त BNP अवामी जा 2 सेनेटर मोहम्मद अली रिंद, 2 आज़ाद सेनेटर हिमायूं मंदोखेल ऐं नवाबज़ादा अकबर मगसी बि शामिल आहिनि। नेशनल पार्टी जो मरकज़ी सदर मीर हासिल बेज़ंजो, पश्तूनख्वा मिली अवामी पार्टी मां रऊफ़ लाला ऐं मुस्लिम लीग नून जे टिकट ते चूंडियल सेनेटर सरदार याकूब नासिर बि रिटायर सेनेटरनि में शामिल आहिनि। पीपुल्स पार्टी, जंहिं वटि हिन भेरे बलोचिस्तान असेंबलीअ में हिकु बि MPA मौजूदु नाहे ऐं संदन 3 सेनेटर रिटायर थी रहा आहिनि, पर हिन भेरे पीपुल्स पार्टी शायद बलोचिस्तान में सेनेट ये हिक डॉक्टर साहब उसके वज़ीर आला है डॉक्टर मालिक बलोच। तो हम तो चाह रहे हैं कि मिल बैठ के हमारी जो कोलिशन है वो मुतफ़िका तौर पे सेनेट के इलेक्शन में जाए। अब उस पे अभी हमारे मुस्लिम लीग के दोस्त आज और कल में पहुंच जाएंगे, कैबिनेट मीटिंग भी है, तो उसमें फिर हम ये डिसाइड करेंगे कि इकट्ठे तौर पे इलेक्शन में जा रहे हैं या अपने अपने पार्टियों के तौर पे इलेक्शन में जाएंगे। तो ये डिसीजन बाद में होगा। और अब तक यानी फाइनल डिसीजन नहीं लिया गया है, और फाइनल डिसीजन लेने के बाद हमारी 12 सेनेट की सीटें हैं, 11-11 हर असेंबली के हैं। हमारी और खैबर पख्तूनख्वा की मिनॉरिटी की सीट इस मरतबा रखी गई है, तो हमारी 2 असेंबलियों में से एक मेंबर मिनॉरिटी का जाएगा। तो उसके लिए अभी डिसीजन, बल्कि तमाम के लिए डिसीजन लेना अभी बाकी है। तो जब फैसला होगा हम आपको बता सकेंगे। वैसे जो दिखाई दे रहा है सूरत हाल के हवाले से, तो वो फिर हिसाब किताब का मामला है, सबको एक मानी में अंदाजा हो जाता है कि जनरल में आपके कितनी सीटें आ सकती है, टेक्नोक्रेट में कितने आ सकते हैं, ख्वातीन में कितने आ सकती है, तो वो स्ट्रेंथ पहले से मालूम है। तो उसमें ऐसी कोई कंफ्यूजन की बात नहीं है और तकसीम में भी ज्यादा कंफ्यूजन वाली बात नहीं होगी। बलोचिस्तान असेंबली में सब खां वधीक अददी अक्सरियत रखंदड़ मुस्लिम लीग नून वटि 22 मेंबर मौजूद आहिनि। मुस्लिम लीग काफ जो इत्तेहाद बि साणनि गॾु आहे, जंहिंजा 4 मेंबर मौजूद आहिनि। अहिड़ी तरह मुस्लिम लीग नून वटि मेंबरनि जो कुल तादाद 26 बीहे थो। उन खां सवाइ वहदत मुस्लिमीन, ANP ऐं आज़ाद मेंबर तारिक बख्शी जी हिमायत बि खेनि मिलण जो इम्कान आहे। मुस्लिम लीग नून, जंहिं वटि गुज़िरियल हुकूमत दौरान बलोचिस्तान असेंबलीअ में सिर्फ़ हिकु मेंबर सरदार सनाउल्लाह ज़हरी हो, जेको बि 2008 जे आम चूंडुनि में आज़ाद हैसियत में चूंडियल हो ऐं बाद में मुस्लिम लीग नून में शमूलियत कई। पर 11 मई जी चूंडुनि में मुस्लिम लीग नून बलोचिस्तान अंदरि सभ खां वॾी पार्टी तौरु साम्हूं आई। हिन वक़्तु बलोचिस्तान असेंबलीअ में सभ खां वधीक ताक़त रखंदड़ मुस्लिम लीग नून जेकॾहिं बहितर हिकमत अमली अख़्तियार कई ऐं पंहिंजे इत्तेहादिन जो तइदाद वधायो, त खेनि सेनेट चूंडुनि में जनरल सीटुनि ते 2 खां 3 उम्मीदवार कामयाब थी सघनि था। उन खां सवाइ औरतुनि जी ख़ुसूसी सीटुनि मां ऐं टेक्नोक्रेट जी 2 सीटुनि मां बि हिक सीट हासिल करण सां गॾु अक़लियती सीट बि हासिल करे सघंदा। मुस्लिम लीग नून खे सेनेट चूंडुनि दौरान बलोचिस्तान अंदरि सभ खां वधीक फ़ाइदो थियण जो इम्कान आहे, जॾहिं त संदन सिर्फ़ हिकु सेनेटर सरदार याकूब नासिर रिटायर थी रहियो आहे, जेको पार्टी जो मरकज़ी नाइब सदर आहे ऐं खेसि वज़ीर आज़म मियां नवाज़ शरीफ़ सां वधीक वेझड़ाइप पिणु हासिल आहे। उन करे इहो वाज़िह इम्कान आहे त खेसि ॿीहर सेनेट लाइ टिकट जारी कई वेंदी ऐं संदसि कामयाबी जो बि ओतिरो ई इम्कान मौजूदु आहे। मुस्लिम लीग नून बलोचिस्तान वटि सभ खां वधीक 34 उम्मीदवारनि पार्टी टिकट लाइ दरख़्वास्तूं जमा करायूं आहिनि, जिन में अॻूणो सेनेटर नवाबज़ादा लश्करी रईसाणी, मीर नेमतुल्ला ज़हरी, सरदार याकूब नासिर, आगा सैयद नवाज शाह ऐं इलावलदीन काकड़ बि शामिल आहिनि। आड़ी जंहिंजी ख़्वाहिश हमेशह इक़्तिदार में रहण वारी आहे, उन्हनि पारां मुस्लिम लीग नून खां सेनेट में पार्टी टिकट हासिल करण जूं कोशिशूं जारी आहिनि। बलोचिस्तान में सियासी भोतारनि जो हमेशह अजीब मिज़ाज रहियो आहे। ख़ासि तौर सेनेट चूंडुनि दौरान अक्सर MPAs
पंहिंजो वोट कास्ट करण दौरान पार्टी पॉलिसी खे पासे ते रखी पंहिंजे ज़ाती पसंद ऐं नापसंद खे अहमियत ॾियनि था। माज़ीअ में बलूचिस्तान अंदरि सेनेट चूंडुनि दौरान बाक़ी सूबनि खां वधीक हॉर्स ट्रेडिंग थींदी रही आहे। पैसा बोलता है वारो मुहावरो वॾे पैमाने ते असरअंदाज थींदो रहियो आहे। बलूचिस्तान मां सेनेट चूंडुनि लाइ थोरनि वोटनि जी ज़रूरत हुजे थी, उन करे को बि उम्मीदवार वोट ख़रीद करण में का बि हॿक महसूस नथो करे ऐं नोटनि सां भरियल ब्रीफकेस एवज़ वोट वठण जो रिवाज ज़ोर शोर सां हले थो। सेनेट जी गुज़िरियल चूंडुनि दौरान एमपीए जे हिक वोट जो अघु 2 करोड़नि ताईं हलियो हो, पर हिन भेरे उन अघ में बि इज़ाफ़ो थियो आहे। कैमरा वारी मोबाइल फोन वोटर ऐं उम्मीदवार विच में पक जो मज़बूत ज़रियो साबित थी आहे। माज़ीअ में सेनेट चूंडुनि दौरान बलूचिस्तान में केतिरा ई अहिड़ा मौजज़ा ॾिसण में आया आहिनि त जिन उम्मीदवारनि जो हिकु बि एमपीए न हुजण बावजूदि उहे सेनेट में पहुची विया, जंहिंमें सभ खां वॾो किरदारु माया जो ई नज़र आयो। सियासत जे गोरख धंधे में घटि बलूचिस्तान में सेनेट चूंडूं वेझो अचण ते उम्मीदवारनि खां वधीक वोटरनि जा चेहरा बहकनि था। सेनेट चूंडुनि दौरान उम्मीदवार ऐं वोटर बंदि कमरनि में थियल मुआहिदे खे अहिड़ीअ रीति निभाइनि था जो उन जी बिड़क बि रिकॉर्ड ते नथी अचे। मार्च में रिथियल सेनेट चूंडुनि लाइ बलूचिस्तान असेंबलीअ में मुख़ालिफ़ धुर में वेठल जमियत उलमाए इस्लाम फे, जंहिं वटि 8 एमपीएस जो तादाद आहे, उन खां सवाइ उन जा बलूचिस्तान नेशनल पार्टी बीएनपी अवामी ऐं नून लीग सां इतिहाद लाइ राब्ता जारी आहिनि। जीअं सेनेट चूंडुनि दौरान पंहिंजे हिसे जी घटि में घटि 1 सीट हासिल करे सघनि। जेतोणीकि जेयूआई जा 2 सेनेटर रिटायर थी रहिया आहिनि, पर संदन कोशिश आहे त जेयूआई जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल मौलाना अब्दुल गफूर हैदरीअ खे ॿीहर सेनेट ॾांहुं मोकिलिनि। बलूचिस्तान असेंबलीअ में आज़ाद एमपीए तारिक मफसी खां सवाइ बीएनपी अवामी, बीएनपी मेंगल, एएनपी वहदत मुस्लिमीन जी अददी हैसियत तमामु थोरी हुजण बावजूदि संदन अहमियत वधी वई आहे। हर पार्टी तोड़ी सेनेट उम्मीदवार साणनि राब्तो करण जी कोशिशुनि में मसरूफ़ आहे। बलूचिस्तान असेंबली में कुल मेंबरनि जो तादाद 65 आहे, जेकी बलूचिस्तान मां नवां 12 सेनेटर चूंडींदा, जिन में सेनेट जी जनरल लाइ 7 सीटूं, औरतुनि लाइ 2 ख़ुसूसी सीटूं, टेक्नोक्रेट लाइ 2 सीटूं ऐं 1 सीट अक़लियतनि लाइ मख़सूस आहे। सेनेट चूंडुनि में कामयाबी लाइ जोड़ टोड़ करण ऐं पंहिंजे उम्मीदवारनि खे कामयाब कराइण लाइ हर हिक पार्टी नह चोटीअ जा ज़ोर लॻाए रही आहे। ॿिए तरफ़ सेनेट में वञण जी ख़्वाहिश रखंदड़ उम्मीदवारनि जी पहिरीं अवलियत कंहिं न कंहिं पार्टी खां टिकट हासिल करण आहे, जंहिं लाइ उम्मीदवार इस्लामाबाद ऐं कराची जा चक्कर लॻाए रहिया आहिनि। ॾिसणो इहो आहे त मार्च जी मज़ेदार मौसम में बलूचिस्तान जा कहिड़ा ख़ुशनसीब अॻुवान सेनेट में पहुचंदा। से मुत्तसिल ताहा रेजिडेंसी दौरे हाजिर की तमाम तर सहूलियात पहले से ही मौजूद 120, 200 और 400 गज के रिहायशी प्लॉट आएं और देखें, क्योंकि प्रोजेक्ट का 80% काम मुकम्मल हो चुका है। HDA से मंजूर शुदा जिंदगी की तमाम तर सहूलियात के साथ इसरा यूनिवर्सिटी के बिल्कुल करीब बैनुल अक़वामी मयार के हॉस्पिटल, स्कूल्स, कॉलेजेस, यूनिवर्सिटीज, मार्केट, मस्जिद, पार्क, कम्युनिटी सिक्योरिटी सिस्टम, बाउंड्री वॉल प्रोजेक्ट। बुकिंग सिर्फ 1 लाख से, बकाया इंतहाई आसान 1 साल। इस महल वकू का सबसे कम कीमत प्रोजेक्ट। बुकिंग और तफसीलात के लिए मार्क 1 मार्केटिंग। Cricket Junoon. He makes room, goes up in the air, has it connected? Big shot, it's gone flat, it's done the distance. Goes again, goes up in the air. First time in Sindhi media. ICC World Cup 2015. Live and exclusive transmission. जंहिंमें थींदो बहस मुबाहिसो पाकिस्तान जे नेशनल ऐं इंटरनेशनल प्लेयर्स सां गॾु सिंध टीवी ऐं सिंध टीवी न्यूज़ ते। ॾिसण न विसारींदो छा? क्रिकेट जुनून। सक्कर शहर जे दिल में मेन मिनारा रोड ते डॉल्फिन टावर ऐं शॉपिंग सेंटर 6 कमरनि जा कुशादा अपार्टमेंट बिन कुशादा फ्लोर ते फैलियल इंटरनेशनल स्टैंडर्ड शॉपिंग सेंटर डॉल्फिन टावर ऐं शॉपिंग सेंटर। बुकिंग ऐं तफ़सील लाइ मार्क 1 मार्केटिंग नेटवर्क।
हर क़िस्म जी आमरियत ख़राब आहे, पर अहिड़ी आमरियत बदतरीन आहे जेका आज़ादी जे लिबास में पेश कई वञे। Alyan Residency, Main GOR Colony, Hyderabad. Phone 022-210-1193. दाइश शाम ऐं इराक में कयल कहिड़ी कारवायुनि खां पोइ हाणे पूरी दुनिया लाइ ख़तरे जी घंटी बणजंदी पई वञे। अहिड़े ख़तरे लाइ हाणे त अमेरिकी सदर बाराक ओबामा बि इहो चवणु शुरू कयो आहे त अफ़गानिस्तान या पाकिस्तान में कारवायूं कंदड़ तालिबान त भागी आहिनि, पर असुल दहशतगर्दी जो रूह दाइश आहे। दाइश जंहिंजूं पाड़ूं कंहिं हिकु मुल्क में खुतल न आहिनि, पर इन विड़हाक तंज़ीम जा हमदर्द तोड़े साथारी शाम ऐं इराक खां पोइ मिस्र, लीबिया, अलजाइर, यमन, सऊदी अरब, अफ़गानिस्तान, नाइजीरिया ऐं पाकिस्तान में बि पाड़ूं हाणे पुठियूं करे रहिया आहिनि। BBC गुज़िरियल साल 2 नवंबर वारी पंहिंजी हिकु रिपोर्ट में ॼाणायो आहे त दाइश थोरे वक़्त में दहशत ऐं वहशत जी तेज़ीअ सां अलामत थी रही आहे ऐं हाणे वेझनि वारनि ॾियारनि में दाइश पंहिंजा पेर पुख़्ता करण ऐं घणनि मुल्कनि में मार ऐं वार करण लाइ उत्तर अफ्रीका ऐं अरब मुल्कनि में बि अलक़ाइदा जी मदद सां वधी रही आहे ऐं दाइश खे अलक़ाइदा जे मुख़्तलिफ़ टोलनि जी मदद ऐं साथ मिली रहियो आहे। जॾहिं त हिन वक़्तु इहो पिणु चयो पियो वञे त दाइश रुॻो अरब मुल्कनि या अफ्रीका में कारवायूं करे या कारवायुनि जी रिथाबंदी करण वारे अमल में ई सिर्फ़ु नज़र नथी अचे, पर दाइश पंहिंजो दबदबो विहारण लाइ हाणे बाज़ाब्ता तौरु अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान में बि पंहिंजी शाख क़ाइमु करे वरिती आहे। 26 जनवरी 2015 ते अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान में क़ाइमु कयल दाइश जी हिकु नई शाख मुतलिक़ इहो पिणु चयो पियो वञे त उन में शामिलु थियण लाइ तालिबान जा रुठल वेढ़ाक या कमांडर वॾे अंग में दाइश में शामिलु थी रहिया आहिनि ऐं चूंडियल अमीरनि जे हथ ते बैयत करे वफ़ा जा वचन करे रहिया आहिनि। 28 जनवरी 2015 वारी हिकिड़ी रिपोर्ट में BBC ॼाणायो आहे त पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में भितियुनि ते दाइश जे हक़ ऐं हिमायत में लिखजंदड़ नारा रुॻो अफ़वाह या माण्हुनि खे अजायो ख़ौफ़ ॾियारण वारी शरारत या शुगुल न आहिनि, पर दाइश जे हामियुनि या माण्हुनि जो चिटो सबूत आहिनि। ज़िक्र कयल रिपोर्ट में इहो पिणु ॼाणायो वियो आहे त बलोचिस्तान हुकूमत पारां वफ़ाक़ी सरकार खे हिकु ॻुझी रिपोर्ट ज़रिए इहा ॼाण ॾिनी वई हुई त ख़ैबर पख्तूनख्वा जे अंगू ऐं क्रम एजेंसी में दाइश पारां 10 खां 12,000 विड़हाकनि ताईं खे भर्ती कयो वियो आहे। बलोचिस्तान सरकार पारां वफ़ाक़ी सरकार खे अहिड़ी ॾिनल ॻुझी रिपोर्ट खां पोइ वफ़ाक़ी सरकार पारां उन रिपोर्ट खे रद्द ऐं अहिड़ियुनि ख़बरुनि जी सख़्त लफ़्ज़नि में तरदीद कई वई हुई, जंहिंखां पोइ हिन वक़्त ताईं जेतोणीकि दाइश जी सरगर्मियुनि या कारवायुनि जी पाकिस्तान में चिटीअ तरह का बि साबिती त नज़र नथी अचे, पर पाबंदी मढ़ियल विड़हाक तालिबाननि ऐं ॿियनि पारां दाइश जी हिमायत खे कंहिं बि रीति रद्द नथो करे सघिजे, छो त जॾहिं दाइश जे क़याम ऐं कारवायुनि जी मुख़्तसिर वक़्त ते नज़र विझिजे थी त इराक ऐं शाम में इस्लामी ख़िलाफ़त वारे ऐलान खां पोइ ऐं विच ओभर जे मुल्कनि खे हिकिड़ी ख़िलाफ़त हेठि ॾेखारियो वियो हो ऐं हिननि मुल्कनि खे गॾियल तौरु ख़ुरासान जे नाले सां लिखियो वियो। अहिड़े नक्शे ठहण खां पोइ हाफ़िज़ सईद खान खे ख़ुरासान वारे इलाइक़े यानी अफ़गानिस्तान, पाकिस्तान ऐं विच ओभर जे मुल्कनि लाइ दाइश पारां खेसि पंहिंजो नुमाइंदो मुक़ररु कयो वियो, जंहिंखां पोइ हाणे पाबंदी मढ़ियल तहरीक तालिबान जे अॻूणे कमांडर हाफ़िज़ सईद खान खे पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान में अमीर मुक़ररु करण जो ऐलान पिणु थी चुको आहे।
हाफ़िज़ सईद ख़ान जे लाइ चयो वञे थो त संदसि तालुक़ औरकज़ई एजेंसी जे मामूनज़ई क़बीले सां आहे, सो केतिरो ई वक़्तु औरकज़ई एजेंसीअ में तालिबान सरबराह जी हैसियत में कमु कंदो रहियो। जॾहिं 2013 में हकीमुल्लाह महसूद हिकु अमेरिकी ड्रोन हमले में मारियो वियो, तॾहिं तालिबान कमांडर लाइ 3 नाला मौलाना फज़लुल्लाह, ख़ान सैयद सजना ऐं हाफ़िज़ सईद ख़ान समेत पाबंदी मढ़ियल तालिबान तहरीक खां अलॻि थी पंहिंजो अलॻि टोलो ठाहिण लाइ सरगर्म थी वियो। अहिड़ियुनि सरगर्मियुनि हूंदे हाफ़िज़ सईद तालिबान खां टुटल 2 कमांडरनि खे साण खणी दाइश जे अमीरुल मोमिनीन अबू बकर अल बगदादी जे हथ ते बैत कई। अबू बकर अल बगदादी जे हथ ते बैत कंदड़ हाफ़िज़ सईद जेतोणीकि दाइश पारां पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान में नुमाइंदो मुक़ररु कयो वियो आहे, पर संदसि मुक़ररीअ खां हेल ताईं को बि अहिड़ो इलाइक़ो नज़र नथो अचे जिथे दाइश जा पेर पुख्ता ऐं मज़बूत हुजनि या संदन कंहिं इलाइक़े जी वालार वटन वटि हुजे। पर इन ॻाल्हि खां इनकार नथो करे सघिजे त दाइश मुख़्तसिर वक़्त में शाम ऐं इराक़ जे केतिरनि ई इलाइक़नि ते कब्ज़ो करे चुकी आहे ऐं पाकिस्तान में मख़सूस सोच रखंदड़नि पारां संदसि हिमायत में ख़ैबर पख्तूनख्वा ऐं वज़ीरिस्तान सां ॻंढियल इलाइक़नि में वाल चाकिंग थी चुकी आहे ऐं गॾोगॾु कराची, तोड़े पेशावर, मुल्तान ऐं बलोचिस्तान में बि दाइश जी ते चाकिंग कई वई आहे। जॾहिं त हिन विढ़ाक तंज़ीम जी मंशा ऐं मंशूर मुतलिक़ प्रोग्राम पेशावर ऐं अफ़गानिस्तान में किताब ऐं तालिबान अमीर मुल्ला फज़लुल्लाह पारां दाइश जी हिमायत करण वारे ऐलान खां पोइ तालिबान विढ़ाकनि जो पाण में छिड़ विछड़ ऐं दाजी आहे जेको खेड़ींदो सो ई खाईंदो। शाह शहीद भी सजदे में सर वढाए सुरखरू थियो। जिस धज से कोई मक्तल में गया वो शान सलामत रहती है। ये जान तो आनी जानी है, इस जान की कोई बात नहीं। सिंध में सूफिन जे इन सब खां वॾे गैर सरकारी मेड़ाके जा सभई रंग निराला आहिनि। ओ शाद आरफन जो सोहना सलाम तो के या शाह शहीदा, या शाह शहीदा, या शाह शहीदा, या शाह शहीदा। हालिस जुज़न खां प्यार, जायको ऐं मियार, बेमिसाल, मोंदी वनस्पति ऐं कुकिंग ऑयल। जेकॾहिं तव्हां बि हैदराबाद में पंहिंजी ज़ाती रिहाइश जा ख़्वाहिशमंद आहियो त फ़ैसिलो थोरो सोचे सम्झे करियो। अल सईद एसोसिएट बिल्डर्स एंड डेवलपर्स जे अलियान रेजिडेंसी जहिड़े तैयार प्रोजेक्ट में अपार्टमेंट बुक करायो ऐं फौरी कब्ज़ो हासिल करियो। बुकिंग ऐं ॿियनि तफ़सीलनि जे लाइ मार्कलैंड मार्केटिंग, अलियान रेजिडेंसी, मेन GOR कॉलोनी, हैदराबाद। फोन 02221011193। पंहिंजो फर्ज़ निभायो, पंहिंजे ॿारनि खे बर वक़्त हिफ़ाज़ती टुका लॻरायो। ॿारनि जी TB, पोलियो, खुनाक, वॾी खंघि, झटकनि जी बीमारी, हेपाटाइटिस, गर्दन तोड़ बुखार, नमूनिया, उरड़ी। पंहिंजे ॿार खे 6 दफ़ा हिफ़ाज़ती टुका ज़रूर लॻरायो। पंहिंजे ॿारनि खे वेझे मर्कज़ सिहत में मौजूदु हिफ़ाज़ती टुकनि जे मर्कज़ या ॾुरहान इलाइक़नि में अचण वारियुनि टीमुनि खां 9 ख़तरनाक बीमारियुनि जे ख़िलाफ़ हिफ़ाज़ती टुका बिल्कुलु मुफ़्त